बिडशा मां ख़बर ॾींदा हलो त बिडशा में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जश्न विलादत जी ख़ुशी जे मौक़े ते पीर ऑफ बिडशा सैयद गदा हुसैन शाह पारां केसर नाज़ में केक काटियो वियो, जंहिंमें सैयद जराड शाह लतीफ़, सैयद जमाल शाह, इमरान होत, कामरान वसाण, सलीम वसाण, करम हैदरी समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। केसर नाज़ में रक़्स झुमरियूं पिणायूं वयूं। उन मौक़े ते पीर ऑफ बिडशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी ॿुधायो त बिडशा में 3 शोबान जी राति नवास रसूल फर्जंदे अली वज़ारा जी आमद बासआदत जी ख़ुशी जे मौक़े ते पंहिंजे ग़रीब खाने केसर नाज़ में केक कटियो वए। असां पाकिस्तान समेत पूरी काइनात लाइ दुआ पिण घुरी आहे। अॼोको ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। अॼु काइनात जे वारिस हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आमद जो ॾींहुं आहे। मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे काइनात जे वारिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम काइनात में अची चुको आहे। अॼु राति जो 8 बजे उलंदो पिण मां रैली जी सूरत में दरगाह लतीफ़ ते हाज़िरी भरींदासीं। बाद में दरगाह चाड़ी ते केक पिण कटींदासीं। पाकिस्तान जा मशहूर कसीदा ख्वान पिण शिरकत कंदा। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।